आशिक जोर दई पीर पर महबूब खे अली खे निर्वार करनो काफी टाइम थियो जंग फतेह न पई वा जाए भी कमीणो दिसी आयो कोट वडो अंदर घर खैबर वारी लड़ाई महबूब रात जो ऐलान कयो आ ओ सुबह जंग फतेह थींदी अली जे फतेह कंदो सुबह थियो महबूब सभी असहाब वजू में वेठा अज पक जंग फतेह महबूब चयो अली जी जेको जल्दी खबर दींदो यकदम अली अचे बथो उनखे जन्नत हाणे टिकेट ॾियांसि थो त टिकेट त प्रिय वटि खीसे में आहिनि नी सुभान अल्लाह मूं जहिड़े ॾिठो हेॾां अली ईंदो आकाश जहिड़े ॾिठो हेॾां मतां नवाब शाह खां अचे ओ अशरफ माछीअ ॾिठो त हेॾां मतां अचे ओ रियाज़ सुमरे चयो हेॾां पर को आशिक़े रसूल बाबे जहिड़ो वेठो जी अली 130 किलोमीटर मदीने मां करे ईंदो ऐं महबूब चए थो हींअर ईंदो अली ज़मीन तां न अली आसमान खां ईंदो दुल दुल ते मौला मदीने मां चयो आ या अली सुभान अल्लाह मौला कनन ते आवाज पयो महबूब सजो लांग वराई दुल दुल ते महबूब चयो जी मुंहिंजा महबूब अली पहुतो दुल दुल खे छिक मौला ॾिनी दुल दुल दाह कई ओ मौला कॾहिं न छिकनी खबर कर छा ॻाल्हि चई इहे कुझु खैबर में महबूब सॾु कयो आहे जी मौला तूं लांग वराए पोयां पेर मदीने में अॻियां पेर खैबर में ॾिसंदे मौला पहुतो महबूब जे गयो महबूब अली हाज़रा सुभान अल्लाह त ॿियनि हेॾां ॾिठो अली कोन्हे हिकिड़े आशिक चयो अली अची वियो वा सुभान अल्लाह अली अची वियो वा महबूब मुबारक ठही दुल दुल लथी महबूब हुकुम जी काथे जुल्फकार वारी तरार जेका रब नहीं थी खोले करे जी हाज़रा जी ओ हो जेको सामो मरहब बीठो अवल त इन्हे के कत्ल कर जी हुकुम थी वने मौला लांग वराई मरहब के जी खबरदार मरहब जी 15 ॾींहं थी विया कुझु कोन करे सघिया सवे हज़ारे तूं हिकिड़ो छा कंदे जी ॿुधो अथई नालो जी नालो खण जी अली नालो मुंहिंजो अथई जी चङो हलाए तरार चई अलीअ जो उसूल आहे वार ईमान इस्लाम में हुकुमात अगराई न कयो वार तूं कर पोइ ॿियो वार अलीअ जो ईंदई उन मरहब खे लोही कोट लोही टोप लोही बूट सॼो घोड़ो लोही एॾो ख़र्च न काफ़र कयो जो तरार गुसी पई वञे भॼी पई पवे 13 वार मौला ते वराई मौला गुसाया मरहब थकिजी पियो जी वाह जी सिख्या वठी आयो आहीं 13 वार गुसाए छॾियई हाणे वार कर अली जे सुघड़ा वार कई जी 13 जी खुदा जो कसम 12 छॾिया अचई तो हिकिड़ो ई वार अलीअ जो मौला जो वार केस ठक टोप में टोप कटीस पेट कपीस घोड़ो कपीस जमीन ते लगी मौला जो महबूब मरहब जहन्नम में वियो मरहब चयो कूड़ थो ॻाल्हाई मां जेरो आहियां महबूब अलीअ चयसि हीअं हुअ थी हीअ जो के अधड़ हेॾे किरियो अधड़ हेॾे वञी किरियो वो दरबार ॾिसी आयो ऐं मौला भॻो ख़बरदार ॾिठो बिड़ा अबो कमार जी ओ काफ़रन चयो वॾो 500 मण अंदरों दर ॾेई छॾिया छा वाटर आ गेटन चैन फुटन जो मौला लांग वराए जे ख़बरदार काॾियो महबूब दाह कई इएं दरवाज़ो ॾेई छॾियो मौला पहिरो थुॾो जो दरवाज़ो
दरवाजे खे हयूं 500 मण दरवाज़ो टुटी पियो हिकिड़ो दर हेठि किरो चवनि था अञा ताईं ॿियो आसमान बि घुमंदो थो वञे मौला तरार हथ में थस जिम काॾे विया ही मुंहिंजे महबूब खे जिन सतायो आहे काॾे विया जिन अबू बकर खे सतायो आहे काॾे विया जिन सुहिणे उमर खे सतायो आहे काॾे विया जिन आशिकनि खे सतायो आहे इहे लिखंदा वतन असां न वज़न ख़बर मौला मिंट में सभई क़त्ल ढेरी करे महबूब खे जी हाज़िर गुलाम सुभान अल्लाह तो उन ते वरी अञा शायर फरमायो ऐ खैबर वारी लड़ाई में मदनियतों खे घुरायो खैबर वारी लड़ाई में मदनियतों खे घुरायो अखियुनि में हुई सूर ओ सुहिणा दर्द बि ॾाढो सवायो ऐं पोइ बि आए खिलंदो उहो मूंखां खिलणो नथो विसरे तुंहिंजो आका जे बिस्तर ते राणा समण नथो विसरे अकल सां डूंगर डारे छॾिया तो बेड़ा ब्राह्मण जा तारे छॾिया तो बेड़ा असांजा पार कया तो मके मदीने में ओ राणा घुमण नथो अज वॾा ज़ोर जारिया अथव अलाह ख़ुशि कंदव हाणे बसि ड्रेग खे घटायूं था बुख बि लॻी आहे तव्हांखे सभिनी खे बुख लॻी आहे अजीब जमाए था साईं चवंदा बुख कान लॻी आहे हाँ ए हुसैन जा हुबेदार सुभान अल्लाह तोखे लहर न लोॾो हुसैनिया हुसैनिया जिंदाबाद ओ तुंहिंजो पंज तन पाक सां प्यार तोखे लहर न लोॾो तुंहिंजो मौला अली सां प्यार तोखे लहर न लोॾो ए हुसैन जा हुबेदार तोखे लहर न लोॾो तुंहिंजो पंज तन पाक सां प्यार तोखे लहर न लोॾो ॻाल्हि में न हुसैन छॾींदी क़यामत में बि हीअ गॾु क़यामत में बि हीअ गॾु हूंदी पाकनि खे पुकार तोखे लहर न लोॾो तुंहिंजो मौला अली सां प्यार तोखे लहर न लोॾो तुंहिंजो पंज तन पाक सां प्यार तोखे लहर न लोॾो मुश्किल कुशा मीर जा बचड़ा शेरे खुदा शेर जा बचड़ा शेरे खुदा शेर जा बचड़ा शाये वया बदकार तोखे लहर न लोॾो तुंहिंजो मौला अली सां प्यार तोखे लहर न लोॾो अबे अमड़ी इहो नालो रखियो आहे गुलाम हुसैन गुलाम रखियो गुलाम हुसैन गुलाम रखियो ॿियो छा घुरिजई ॿियो छा घुरिजई वाधार तोखे लहर न लोॾो तुंहिंजो पंज तन पाक सां जे आहे प्यार 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 तोखे को लहर लोॾो कोन हाणे दलवर दस्तगीर जूं दोस्तों मुंहिंजूं खोड़ सारियूं ईअं त मां नातूं तक़रीबन नयूं तव्हांजी ख़िदमत में पढ़ी हुई आहिनि पुराणियूं हाणे ॿुढड़ी वरी आख़िरी पोइ ख़ैर जी दुआ